अस्सलाम वालेकुम दोस्तों जी, तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरमानी। तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी। जी दोस्तों जी, त अॼु जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग तव्हां लाइ हाज़िर कयूं था। उमेद आहे त ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, सदाईं शाद हूंदो, आबाद हूंदो। फाइनली दोस्तों तव्हांखे जुमे जी लख लख वाधायूं हुजनि। असल में अगाड़े मां इन जे करे जेको आहे त व्लॉग एंडिंग में करे में असल में छॾे वियुमि अध में, त को माण्हू अची को ऑफिसर वग़ैरह मुंहिंजो अची वियो, उन सां बीह रहियुमि। इन जे करे व्लॉग मां जल्दी में कटे वियुमि। पर हाणे पहिरियों फस्ट ऑफ ऑल तव्हांखे जुमो मुबारक हुजे। ऐं फ़िलहालु मां यूरिया वग़ैरह इस्तेमालु थिए हिते 11 एकड़नि जी यूरिया कई आहे। 11 बैग जेके 2 प्लाट आहिनि उनजा बि व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। बेलदार खाद वग़ैरह विझनि था, उनजा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾिजो दोस्तों। उमेद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो। चेक कयो दोस्तों, ये जेके 6 बोरी तिला 3 बोरी विझी है न। अञा कमु जेको आहे त ॻोढ़ा वग़ैरह भञनि पिया जीअं गंदुगाशूं क्लियर हुजे। हे 2 प्लाट आहिनि, हिकु हे आहे 6 एकड़ जो, हिकु मथियों पोर्शन आहे 5 एकड़ जो। ऐं साम्हूं जेके आहिनि त बोरियूं जेके आहिनि त रखवायूं हुन सां उहे पियूं हुजूं। बाक़ी इंशाल्लाह 2 टे ॾींहंनि में मुंडे खे बि जेको आहे खाद पाणी वग़ैरह ॾींदासीं, उनजा बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं उमेद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। तमामु हवा तेज़ हले पई, पर पोइ बि असां कोशिशि करे जेको आहे तव्हांखे हवा में बि व्लॉग वग़ैरह रिकॉर्डिंग करे ॿुधायूं पिया। ऐं जेका का ग़लती वञे त कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय लाज़मी ॾिजो दोस्तों। ऐं साम्हूं खाद विझनि पिया बेलदार, इहे बि तव्हां व्यू चेक कयो। उमेद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। ड्राइवर आहे छोकिरो नौजवान जेको हाणे खाद वग़ैरह ॾींदो। वर्जी नओं ताज़ो कमकार थिए त तव्हां दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदासीं। फ़िलहालु पेंडिंग में रखूं था व्लॉग खे। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेका दर्दो गमाना दागी। फाइनली दोस्तों मां फील्ड में मौजूद हुयुमि त तक़रीबन वरी इहो ऑर्डर अची वियो त नंढी गाड़ी मोकिलियो तव्हांखे बना मशीन जी जेको बनो वग़ैरह कढी ॾियूं। जेको खाद आई आहे वरी वॾी TM गाड़ी आई आहे जेकी खाद ॾेई ॾींदी। उनजा व्यू तव्हांखे चेक करायां था, उन पलिंड जा व्यू तव्हांखे चेक करायां था। पहिरियों तव्हां ॾिठा आहिनि पर वरी तव्हांखे चेक करायां था। चेक कयो दोस्तों, साम्हूं पलिंड पहुची चुको आहे माशाअल्लाह। हिकिड़ो नंढो पलिंड वियो, असां उहो पंहिंजे फ़ाइदे लाइ मोकिलियो आहे त उहो बना मशीन वग़ैरह विझी ईंदो, वरी बनो कढी ॾींदो त हिन में इरीगेशन हलाईंदा त उहो इरीगेशन कंप्लीट थी चुकी आहे। बाक़ी हे जेको आहे त बसि हाणे तक़रीबन खाद वग़ैरह बेलदार विझनिसि था। इहो 10-15 मिंट में इहो ॾेई वेंदो, तेसि ताईं बना मशीन बि पुॼी वेंदी। इंशाल्लाह बनो कढाए वरी पाणी पिलाईंदासीं। अध खां मथे प्लाट कंप्लीट थी वियो आहे खाद जे लाइ। बाक़ी 2 टे खिरिया बचनि पिया, इहो बसि वॾो पलिंड क्लियर कंदो ऐं इंजण जी बि पोइ असां हिन में हलाईंदासीं इंशाल्लाह। फ़िलहालु त दोस्तों इहो कमकार आहे। जीअं को नओं ताज़ो कमकार छो त तव्हां लाज़मी शेयर कंदासीं। न छो त दोस्तों कल्ह बि मां व्लॉग जी एंडिंग न करे सघियो हुउमि, माज़रत दोस्तों। बसि अॼु जेकी व्लॉग जी एंडिंग आहे, पोइ जे किथे मां खां रहिजी वञे किथे बसि व्लॉग मां एडिटिंग तव्हांखे अल्लाह हाफ़िज़ नथो चई सघां त बसि माज़रत दोस्तों। पोइ सम्झी वेंदा कयो त बसि अधु अॼु व्लॉग जो आहे हिते एंड करे छॾियो। वधीक तव्हां कमेंट्स बॉक्स में राय ॾियो त व्लॉग जी एंडिंग कीअं कयूं कीअं न कयूं, छो जो राति वग़ैरह बि थी वेंदी आहे, टाइम ओवर थींदो आहे, कंहिं महिल टाइम मिले थो, कंहिं महिल नथो मिले। त वधीक तव्हां राय ॾींदो त असांखे ख़बर पवंदी दोस्तों। बस यारा काय में जो गोड़ो हुयो तो तोड़े खैर ना हूंदो। अपन गोड़ो तो नहीं पानो कोई बाणू ये करके गोड़ो हुयो चेक कयो दोस्तों। पलिंड वग़ैरह माशाअल्लाह भरिजे पियो, इहो हलंदो। इनजो व्यू तव्हांखे अॻु बि ॾिठल आहिनि। बसि मुंहिंजो फ़िलहालु दोस्तनि खे ॾेखारियूं। ऐं व्लॉग बि तक़रीबन अॼु को हिते ई बसि कंदासीं हेठि। उमेद आहे त अॼु तव्हांखे पसंदि बि ईंदो। चाचे गुल बुलाणी आयो आहे फेवरेट।
सो बस अॼु कुझु मिला का वो कंदा रहते हैं इंशाल्लाह वाले सुभाणे नए इलाक़े से करता हूं हाज़िर थी ओके दी इजाज़त अल्लाह।